मां तव्हांखे भली कार चवां थो जो तव्हां ख़राब वक्त कढी मूं वटि आया हो। ख़राब वक्त छाजो? अरे बाबा, अॼुकल्ह ही वक्त कंहिंजो सही हले थो, छो जो इहो सिर्फ़ असां शाइर सम्झूं था। शाइर साहिब, इरशाद इरशाद। अरे बाबा, मुंहिंजो नालो इरशाद न बल्कि खलील आहे, खलील। हा त खलील खलील शेर ॿुधाए। मुंहिंजो नालो सिर्फ़ हिकु दफ़ो खलील आहे। हा त हिकु दफ़ो खलील शेर ॿुधाए। मां अर्ज़ु कयां थो त ॾिसी ॾाढी घुरे थी दिल, वञी थो छो बकर थींदो। चयमि हिकिड़ो मां न, पर तव्हां सभिनी सां इहो ई हशर थींदो। वाह 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 जो शेर ॿुधाए थी मर पे हया, मर पे हया। अर्ज़ु थो कयां, मां पागल हुनजे पोयां, हू पागल मुंहिंजे पोयां। अरे अॻिते त पढ़। ॿई पागल अॻियां पोयां। वाकई पागल शाइर आहीं, मरहबा मरहबा। अॻिते अर्ज़ु कयां थो त गॾ खरे त कोई करे, उठ खरे त वराणी न वरे, डांद खरे त हर न हले। अरे तो सभु बेसरो शाइर। अरे उथो मुंहिंजी उता कमो, कहिड़ा तव्हां मूंखे पैसा था ॾियो? खलील साहिब, मां जो पैसा ॾिनाव। अरे रे, उथो त उथो, चढ़ो मुंहिंजे औंठे ते। खलील साहिब, मां पैसा ॾिनाव। तूं वेह औंठे ते, ॿिया वञनि। पैसा अथई त अर्ज़ु थो कयां। पैसा त कोन आहिनि। निकुर पोइ उता कमो न।